यारिया तो सयारिया मुझी जानी तोड़े प्यारिया कुछ ही डियन में तोड़े इनम कर पक जानी। अस्सलामुअलैकुम याली मदद माया तव्हांजी पंहिंजी सिंगल लाइव बोलो जीअं त मुंहिंजो नओं एल्बम ताज स्टूडियो में थी रहियो हुयो ऐं मुंहिंजी रिकॉर्डिंग कंप्लीट थी वई आहे। माशाल्लाह ॾाढी सुठी रिकॉर्डिंग थी आहे। मूंखे ॾाढो मज़ो आयो कमु करण में। मां थैंक्स थी चवां सर अली गुल राव जो के ऐं ताज स्टूडियो में जेके भी मेंबर्स आहिनि जेके भी कमु कंदा आहिनि हिते ऐं जेकी भी टीम आहे ताज स्टूडियो जी मां सभिनीनि खे थैंक्स थी चवां जंहिं असांजी एतिरी इज़त कई असां सां एतिरो कोऑपरेट कयो ऐं मां बि हुननि सां कोऑपरेट कयो ऐं कम में मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं माशाल्लाह मुंहिंजो ॾाढो सुठो कमु थियो आहे ऐं मुंहिंजो एल्बम इंशाल्लाह जल्द थींदो ऐं तव्हां सभु ॾिसंदो।